जेही तेही ज़ात जी जुम्बिश काने जा मूसा हलेसा जा जी मिठो न करे। इन पिंडाल जो सर्जनहार अदी अमर सिंधु अदी इरफाना संगन समूरी टीम के दिल जी गहराइन सा भलीकार चवा थी। ऐं पूरे सिंध जे कुंड कुड़छ मां आयल तमाम भेनरुन नौजवानन न्याणिन भाउरन साथिन सभिनीन के दिल जी गहराइन सा मुबारकबाद दियां थी। अज जो मेड़ाको औरतन जे हुकूक जे लाइ औरतन जे हक़न जे लाइ उहे भेणूं निकितियूं आहिनि जेके चाहिनि थियूं त असांजी सिंध जी हर औरत के उन्हनि जा राइट्स मिलन, उन्हनि जा हक़ मिलन, उहे तालीम हासिल कन, पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे सकन। उहे इंसान आहिनि न कि के जानवर आहिनि। तव्हांजी मर्ज़ी सां उथनि, तव्हांजी मर्ज़ी सां वेहनि। इज़त ॾियण मान ऐं मर्तबो ॾियण सिंध जी औरत सिखियो आहे ऐं उहा चाहे थी त उहा सिंध जी औरत पंहिंजी इज़त करण बि चाहे थी। छाकाणि जो असां तालीम जे मैदान में बि अॻियां आहियूं त सिहत जे मैदान में बि अॻियां आहियूं। जिते जिते हिकु तालीमी याफ़्ता औरत कमु करे रही आहे उहा पंहिंजे पाण खे मल्हाए रही आहे। असांजी पूरी कोशिशि आहे त असां उन्हनि जॻहनि ते ख़ासि तौर ते असांजे स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में जिते असांजी न्याणियुनि जा असांखे कत्ल थियल लाश मिलनि था, जंहिंखे चयो वञे थो त इहा इन न्याणी त सुसाइड कई आहे, इन न्याणी त ख़ुदकुशी कई आहे। नामुमकिन आहे त का न्याणी पढ़ी लिखी यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि में का न्याणी ख़ुदकुशी करण ते मजबूर थी हुजे। जेकॾहिं उन ख़ुदकुशी कई आहे त उनजी कंहिं इंतज़ामिया जे करे कई हूंदी, कंहिं उन दरिंदे जे करे उन कई हूंदी। पर अॼु मां हिन पिंडाल में तव्हां सभिनी जे साम्हूं इहा ॻाल्हि रखणु चाहींदसि त असांजे उन्हनि न्याणियुनि खे जिन खे क़त्ल कयो वियो आहे, जिन जा कातिल सरेआम घुमनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ जुडिशरी इंक्वायरी रखी वञे त जीअं उन्हनि जी असल उन्हनि कातिलनि जी ख़बर पवे त उन्हनि इलाइक़नि, उन्हनि इदारनि, उन्हनि दर्सी जॻहुनि में कहिड़ा अहिड़ा दरिंदा आहिनि जिन असांजी न्याणियुनि खे मजबूर करे छॾियो आहे उन्हनि खे सुसाइड करण जे लाइ। न असांजी न्याणी 5 साल जी महफ़ूज़ आहे त न असांजी न्याणी हिकु शादीशुदा घर में महफ़ूज़ आहे। जेकॾहिं उन जे मर्द ते, उन घर जे मर्द ते, उन कातिल ते उन जे क़त्ल जी ख़बर पए थी त ॼाणायो वञे थो त इहो उहो शख़्स त नफ़्सियाती आहे, पंहिंजी के नफ़्सियाती बीमारी सबबु हुन नौजवान औरत जी ज़िंदगी ख़तम करे छॾी, 4 ॿारनि जी माउ खे मारे छॾियो। तव्हां सभिनी जे साम्हूं कुझु टाइम पहिरीं असां इन ते प्रेस क्लब जे साम्हूं एनी बलोच लाइ बीठल हुआसीं। छा अञा ताईं एनी बलोच खे उहो हक़ मिली सघियो आहे? एनी बलोच जी माउ खे, उन भेणुनि ऐं भाउरनि खे उहो इंसाफ़ मिलियो आहे? जेकॾहिं कातिल, मुजरिम, गुनाहगार केतिरो बि दौलतमंद हुजे, लेकिन असांजा कानूनी इदारा उन्हनि खां मतबरा हुअण घुर्जनि, उन्हनि खे सज़ाए मौत ॾियणु घुर्जे। जेसि ताईं अहिड़नि ज़ालिमनि खे सज़ा न मिलंदी तेसि ताईं असांजूं न्याणियूं रोज़ कुटियूं वेंदियूं। हाणे असां सभिनी खे इहो अहद करणु घुर्जे, जेकॾहिं के ॻोठ, के बहिराड़ी, के शहर किथे बि के न्याणी जो इस्तिसाल थिए थो, के न्याणी जो मर्डर थिए थो त उते पूरी क़ौम, तमाम सियासी पार्टियूं, तमाम सिविल सोसाइटी जूं भेणूं भाउर, असांजा सानामन भाउर इहे मौजूद आहिनि जेके असां सां शान बशाना गॾु आहिनि। असां पंहिंजे भाउरनि जे साथ ऐं सहकार सां ई कमु कयूं था, सलाम पेश कयूं था उन्हनि भाउरनि खे जेके असां सां गॾु हूंदा आहिनि। पर असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ इहे आवाज़ उथारींदा रहंदासीं। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी, जारी रहंदी जैसी औरत कारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। जी सिंध, जी औरत।